दोस्तों, अॼु तारीख़ आहे 22 जुलाई 2019। 22 जुलाई अहिड़ी तारीख़ आहे जंहिं ॾींहुं असांजे सिंधीअ जा सिरमौर शाइर नारायण श्याम साहिबु ॼावा उन्हनि जो जनमु थियो ऐं साॻी तारीख़ ते फिल्मी दुनिया जो मशहूरु प्लेबैक सिंगर मुकेश उन जो बि जनमु ॾींहुं 22 जुलाई। असां 22 जुलाई ते भोपाल में जेका संस्था आहे सिंधु साहित्य कला ऐं संस्कृतीअ जो झरणो सिंधुअ तरफ़ां नारायण श्याम जो जनमु ॾींहुं 1989 खां वठी लॻातार मल्हाईंदा अचूं पिया। साईं नारायण श्याम जो देहांत 10 जनवरी 1989 थियो ऐं उन खां पोइ जीअं ई 22 जुलाई आई 1989 त गोवर्धन भारती साहिबु असां सां मित्रता हुअनि, उहे भोपाल आयल हुआ। उन्हनि ई नारायण श्याम जे जनमु ॾींहं जे मल्हाइण जी असांखे प्रेरणा ॾिनी ऐं तॾहिं खां वठी लॻातार अॼु 31 जनमु ॾींहुं उन्हनि जो 31 माना प्रोग्राम। हूअं त जनमु ॾींहं जो उन्हनि जो थियो 98 पर 31 प्रोग्राम सिंधुअ जो अॼु असां भोपाल में मल्हायोसीं, जंहिंमें इंदौर मां नादिया मसंद ऐं हैदराबाद दक्षिण साउथ मां आयल आहे सुनीता लुला। पहिरियों दफ़ो असांजे मंच ते आई। सुनीता लुला जो ख़ासि मां तव्हांखे परिचय थोरे में ॾियां त हिन जो जनमु थियो कलकत्ता में माना ईस्ट इंडिया में ऐं शादी थी हैदराबाद में साउथ इंडिया में। त इहे ॿई जेके इलाइक़ा आहिनि ईस्ट इंडिया ऐं साउथ इंडिया, इहे पहिरियों दफ़ो असांजे सिंधुअ जे मंच सां जुड़िया। हा, माना हितां जा साहित्यकार कॾहिं असांजे मंच ते आया न आहिनि। त सुनीता लुला जो ईस्ट ऐं साउथ ॿिन्ही तरफ़ां असां स्वागत कयूं था ऐं अचो तव्हां सां हिननि जी वधीक वाक़फ़ियत करायूं। सुनीता लुला जी एजुकेशन कलकत्ता में थी, MA हिंदीअ में, MA अंग्रेज़ीअ में करे तंहिंखां पोइ शादी कई, तंहिंखां पोइ B.Ed कई। B.Ed खां पोइ साधू वासवाणी स्कूल में हायर सेकेंडरी स्कूल में प्रिंसिपल जे उहिदे ते रहिया। तंहिंखां पोइ एडमिनिस्ट्रेटर थी रिटायर थिया ऐं गुज़िरियल 4-5 साल खां वठी सिंधीअ में कलम आज़माई कनि पिया। पर हिननि जी शुरूआति शाइरीअ जी काफ़ी अॻु खां थियल आहे। उर्दू ऐं हिंदी शाइरी हिननि जे खून में हुई। हिननि जा पिता साहिबु चवंदा ऐं वधीक उहो पाण ॿुधाईंदा। त सुनीता जी, तव्हांखे सिंधी या हिंदी शाइरीअ जो मां जा शाइरीअ जो शौक़ु किथां ऐं कीअं पैदा थियो? सभ खां पहिरीं त इहा ॻाल्हि। बचपन में असां घर में काई बि ॻाल्हि ॿोल्हि थींदी त हलंदे फिरंदे मुंहिंजा दादा 2-4 सिटियूं ॿुधाईंदा हुआ ऐं तंहिं महिल मां सोचींदी हुअमि कि एतिरी सुठी ॻाल्हि हेतिरे थोरनि टपनि में कीअं थी चई वञे। त मां उन में जीअं फैसिनेट थी वेंदी हुअमि। अचंभो थींदो कि अरे हेतिरनि थोरनि टपनि में एॾी सुठी ॻाल्हि, ऐं उहा ॻाल्हि अहिड़ी आहे कि जेका असांजी रोज़मर्रा जी ज़िंदगीअ सां तालुक़ु थी रखे। त उन मूंखे आकर्षित कयो। पोइ टीचर्स बि सुठा मिलिया। स्कूल में जंहिं महिल कॉम्पिटिशन्स थींदा हुआ शादीअ खां पोइ नंढे स्कूल जे कॉम्पिटिशन्स में मां हमेशह खटंदी हुअमि। हिकु डिबेट में ऐं ॿियो कविताउनि जी स्कूल मैगज़ीन में छपंदा हुआ। मुंहिंजी पहिरीं कविता 12-13 साल जी उमिरि में कलकत्ते में दैनिक विश्वामित्र न्यूज़पेपर में छपंदा हुया। सनमार्ग कलकत्ते वारा जेकर ॾिसनि त ॾिसंदा, सनमार्ग पेपर में बि छपंदी हुई। ऐं तंहिं ज़माने में मूंखे 5 रुपया उन जो पारिश्रमिक पोस्ट ईंदो हुयो। तंहिं महिल 5 रुपया ॾाढी वॾी ॻाल्हि थी हुई कि जंहिं महिल अॼु खां 50-52 साल अॻु जी ॻाल्हि थी मां चवां। त बसि ईअं उहो हलंदो रहियो। पर कॉलेज यूनिवर्सिटी में ॾाढो एनकरेजमेंट मिलियो। टीचर सुठा मिलिया, प्रोफेसर्स मिलिया ऐं एक्टिविटी ॾिसी करे सभिनीनि ॾाढो त इहो चस्को पइजी वियो ऐं सण अंदर जी काई प्यास पई हुजे कि इहे मूंखे खपे। पर शादी करे
सभिनीनि जे मथां थोरो पर्दो हली वियो, ज़िंदगीअ जी धारा ई मुड़ी वई। पोइ बसि शादी करे जीअं थींदो आहे सभिनीनि लेडीज़ जो, घर गृहस्थी पति, ऐं उन में ॾाढो फासी वियमि। पर कविता मुंहिंजे अंदरि वहंदी रही, कविता मूंखे कॾहिं छॾियो न। न मां कविता खे छॾियो, न कविता मूंखे छॾियो। जीअं कंहिं रेत जे हेठों बि नदी वहंदी रहंदी आहे, पोइ किथे अची उछतो प्रगट थींदी आहे। पर शादीअ खां चङा साल पोइ जॾहिं ॿार थोरा वॾा थिया, मां वरी टीचिंग प्रोफेशन जॉइन कयो। पोइ थोरा ॿियनि स्कूलनि में पढ़ायो 2-4 साल। पोइ मुंहिंजो जीअं क़िस्मत जो दर खटखटायो साधू वासवाणी हाई स्कूल। उहो स्कूल 3 क्लास ताईं हुयो जॾहिं मां जॉइन कयो 91 में। त तंहिंखां पोइ 92 में 1 साल जे अंदरि पुराणी प्रिंसिपल कंहिं बि वजह सां स्कूल छॾे ॾिनो, मूंखे प्रिंसिपल कयूं। त उन स्कूल सां साण जीअं स्कूल ग्रो थियो, मां बि उन सां साण वधियमि। त मूंखे ॾाढा, असांजा भाउर ॾाढा सुठा मुंहिंजा अॼु ताईं बि, उन्हनि मूंखे ॾाढा मौक़ा ॾिना, एनकरेजमेंट ॾिनी, सम्मान ॾिनऊं। त मुंहिंजी ज़िंदगी जीअं हिकदमि इन में चढ़णु लॻी। त पर बचपन जो ख़्वाबु हुयो टीचर थियणु, प्रिंसिपल थियणु, उहो त पूरो थियो। पर अंदरो जी कविता बि प्यास बि बुझी, छोकी ॿारनि खे मां बि उहे ई कॉम्पिटिशन कराईंदी हुअमि पोइट्री जा, उन्हनि खे सेखारींदी हुअमि। ऐं जेके हिंदी इंग्लिश में जेके पुराणियूं कविताऊं सालनि खां अचनि पियूं, ऐं जेके मूंखे एज़ ए टीचर क़बूल न थींदा हुया, त मां उहे मटाए करे पंहिंजे हिसाब सां हुननि खे कविताऊं सेखारियूं। त अॼु बि मुंहिंजे स्कूल में ऐं चङनि ॿियनि स्कूलनि में मुंहिंजी बाल कविताऊं हलनि। ऐं अॻिले 2 साल अॻे हिकिड़े दोस्त राजस्थान साहित्य अकाडमी में बि मुंहिंजूं बाल कविताऊं मोकिलियूं, जेके उतां जे स्कूल में हलनि पियूं। साहित्यिक माहौल तव्हांखे साउथ में रही करे कीअं मिलियो हिंदी ऐं उर्दूअ जे लाइ? उर्दूअ जे सां ॾिसो, अॻे बि मुंहिंजा दादा जेके शाइरी कंदा, उर्दू वधारे हूंदी हुई, सिंधी वधारे ईंदी हुई। ऐं तंहिं ज़माने में जेके मुंहिंजे पिता साहिबु, ऐं संदन नालो मोहनलाल चावला, उहे ॾाढी सुठी शाइरी ॿुधाईंदा हुया। त उन्हनि खां सिखियमि। पर तंहिं ज़माने में हे मुस्लिम सोशल मूवीज़ ऐं रॉयल मूवीज़ मुग़ल वग़ैरह जी ईंदियूं हुयूं, त उन्हनि जा शेरो शाइरीअ जो माहौल मूंखे हिकदमि जादू वांगुरु लॻंदा। मां हिकु फिल्म कई दफ़ा पंहिंजी दादा सां वञी करे ॾिसंदी हुअमि। त उहो सम्झो वधंदो हुयो। पर ठीकु आहे, हाणे जंहिं महिल शादीअ खां पोइ हैदराबाद आयमि चङा साल, त सम्झो पाणी पइजी वियो सभिनीनि चवनि त काई एक्टिविटी न हुई। पर अंदरि जीअं वॉल्केनो थींदो आहे, भरंदो रहंदो आहे, भरंदो रहंदो आहे, कॾहिं त निकिरंदो। उहा धुई दुखंदी रही, उहा कॾहिं न सुम्ही। पर हुन मूंखे अंदरि जीअं सोने खे तराशी चढ़िबो आहे, हुन मूंखे तराशियो। बिल्कुलु उन मूंखे चढ़ियो। ऐं ज़िंदगीअ में जेके बि लावाचार आया, मूंखे कविता हमेशह जीअरो रखियो। त हिंदी कवि सम्मेलन ऐं उर्दू कवि सम्मेलन, उहो मुशाइरा, उनजो मौक़ो कीअं शुरू थियो तव्हांजो? उहो जॾहिं हिकु दफ़ो रिटायरमेंट को 5-6 साल अॻे असांजे स्कूल में ई कंहिं महिल छा कंदा दरबार वारा, ॿाहिरों कोई सुठो शाइर अचे त मुंहिंजी क़िस्मत जागी। मुंहिंजा काव्य गुरू लक्ष्मण दुबे, सिंधीअ जा शाइर, उहे सिंधी उर्दू हिंदी जा लाजवाब आहिनि। उन्हनि खे जेको साहित्य अकादमी पुरस्कार मिलियो आहे, हिंदीअ जे करे मिलियल आहे। उहे आया त उन्हनि मूंखे सुञातो, मां उन्हनि खे सुञातो, छोकी उन्हनि सां पुराणे जन्म जो लाॻापो आहे। त हुननि जीअं मुंहिंजा सरपरस्त उहे थी विया। ऐं मूंखे लॻो की जीअं ज़िंदगी पर मुंहिंजी ज़िंदगीअ में काई कमी हुई, उन भाव मुंहिंजी पूरी कई। लक्ष्मण दुबे उन्हनि ॾाढो एनकरेजमेंट ॾिनो। तंहिंखां पोइ असांजा मित्र तव्हांखे ख़बर हुजे शायदि, ॾाढो सुठो। जॾहिं हू जूनागढ़ में रहंदा हुआ, तॾहिं खां वठी असांजी हुनजे परिवार सां वेठा आहे। ऐं बम्बई बि हुननि जे घर में रही आहे, चैलेंजर्स में जॾहिं रहंदा न, असां 2 ॾींहं हुनजे घर में रही आहे। हे जेको मीरा रोड ते भयंदर मीरा रोड में पोइ आया आहिनि। पहिरीं कांदीवलीअ में चैलेंजर्स में दिलीप लालवाणी वटि अथव। दिलीप लालवाणी मौज मचाया हुआ लक्ष्मण दुबे जे घर में 2 ॾींहं। उन्हनि जी मोहबत एतिरी आहे कि मुंहिंजे पहिरियां 3 किताबनि जो विमोचन करण लाइ ख़ासि मुंहिंजे वास्ते हो हैदराबाद आया। त अॼु बि उन्हनि जो हथु मुंहिंजे सिर ते आहे। ऐं मां उन्हनि जो चओ ओतिरो मञींदी आहियां जेतिरो मां पंहिंजे पिता साहिब जो मञींदी आहियां।
माने अॼु जी जेकर मां पंहिंजी सॼी ज़िंदगीअ जो ॾिसां कि कंहिंसां साण मोहबत दोस्ती ऐं वधारे लॻापो आहे मुंहिंजे पिता, तंहिंखां पोइ लक्ष्मण दुबे। सिंधी शाइरी में कुल तव्हांखे 4 या 5 साल थिया आहिनि? न, एक्चुअली 20 साल थिया कि जॾहिं साधू वासवाणी स्कूल में जॉब कंदी हुअमि, उते महीने जी मीटिंग थींदी हुई त उन्हनि, छोकी मां प्रिंसिपल आहियां, एजुकेटेड आहियां, थोरी घणी पोइट्री कयां थी, उन्हनि मूंखे सॾणु शुरू कयो। त उन्हनि जी ॿुधी करे तॾहिं मुंहिंजा, जीअं चाहे सिंधी में चवंदा आहिनि न, वाइसर खड़ा थी विया कि असांजी ॿोली एॾी सुठी आहे। छोकी मूंखे छड़ी उहा सिंधी ख़बर हुई जेका असां रोज़मर्रा जी ज़िंदगी में ॻाल्हायूं पिया, पर हे साहित्यिक सिंधी त एतिरी लाजवाब आहे। पोइ त लॻो कि मां ज़िंदगीअ में कुझु मिस कयो आहे ऐं मां पंहिंजे पाण खे प्रॉमिस कयो कि हाणे मूंखे इन में करिणो आहे। त शुरूआत में मां पंहिंजा उहे कविताऊं ऐं सभु कठा करे तर्जुमो कयो सिंधीअ में। त उते असांजा जेके भाउर हुया, जेके कविता करे ॼाणंदा हुया, त उहे उन खे करेक्शन कंदा, काई सिट, कोई टपो ग़लति हुजे त उहे करेक्शन करे मूंखे ॿुधाईंदा हुआ। पर तॾहिं बि मूंखे चवंदा कि तूं लाजवाब शाइरी थी करे। हालांकि मूंखे ख़बर आहे मां लाजवाब न पई कयां, पर उहो पिया चवनि न। ऐं इहो छो पिया करनि? छोकी पंहिंजी शाइरी असांजे शहर में कोई न पियो करे, सिंधीअ में कोई न पियो करे। सभु ॿियनि जा खणी करे पढ़नि पिया, ॿुधाइनि पिया। पर ठीकु आहे, उन मां चङो कुझु सिखियमि। त बसि उहो थियो। बसि पोइ जीअं जीअं ॾींहं अॻिते वधिया, सम्झो अॼु खां 10 साल अॻिते, त अंदर जो जेको शाइरीअ जो हुयो जज़्बो, उहो वधारे ज़ोर सां अचणु लॻो। ऐं उहो मुंहिंजी ज़िंदगीअ जो ॾाढो कढ़ाईअ जो टाइम हुयो, ॾाढो टफ टाइम हुयो। पर मूंखे ओतिरी ई टफ तरीक़े सां पोइट्री बि पई अचे। पोइ मां ॿिन्ही समानांतर धाराउनि में पई मां। त हाणे तव्हांखे हिंदी, उर्दू ऐं सिंधी टिनी भाषाउनि में शाइरी करे रहिया आहियो। जी बिल्कुलु। तव्हांखे आनंद किथे थो अचे? ॾिसो, सिंधीअ में इन्हीअ जे तो करे उहा आत्मा जी पुकार आहे। वाह। छोकी असां ॿिए जी माउ खे केतिरो बि पुॼूं, पंहिंजी माउ खे जेकर इग्नोर कयूं, उन खे पुठिते छॾियूं, त आत्मा खे आनंद न ईंदो। मुंहिंजो प्रोफेशनल विकास भले हिंदी ऐं उर्दूअ में थियो, पर मुंहिंजो आध्यात्मिक जेको विकास आहे उहो मुंहिंजी पंहिंजी ॿोलीअ में थींदो। त सिंधी रंगमंच ते या सिंधी हिन मंच ते जेको तव्हां अचो पिया हींअर, ऐं गुज़िरियल 4-5 सालनि मां, कीअं तव्हांखे लॻे थो? तव्हांखे मान सम्मान इज़त मिले पई? बराबरि मिले पई। ईअं ॾिसो कि जेके, अच्छा, मुंहिंजी सिंधी ॿोलीअ जी कविता दक्षिण भारत में बि ख़ूब हली आहे। जाते जाते बहुभाषी कवि सम्मेलन थियनि था, माण्हू मूंखे सुञाणनि था कि हीअ सिंधी भाषा जी कवियत्री आहे। छोकी सॼे दक्षिण भारत में किथे बि ॿियो कोई सिंधी लेडी या मेल बि सिंधी कविता खणी करे न आया आहिनि। असांजी दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि ऐं असां चाहियूं था त सिंधीअ जा जिते बि प्रोग्राम थियनि था पूरे भारत में, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगढ़, दिल्ली, बम्बई, उते तव्हां पहुचो ऐं असांजे सिंधी भाउरनि खे, सिंधी भेनरुनि खे, सिंधी नौजवाननि खे पंहिंजे रस सां ऐं उन्हनि खे वाक़ुफ़ु कंदा रहो पंहिंजी कविता। बिल्कुलु इहा ई आहे। मां चवंदमि तथास्तु भाऊ, छोकी मुंहिंजी आत्मा जे अंदर जी गहराईअ जी पुकार बि इहा ई आहे कि मां ॿियो कुझु बि घटि कयां, पर पंहिंजी ॿोलीअ खे अञा अॻिते वधायां ऐं उन मां ई मुंहिंजी आत्मा जो विकास कयां। हा, त हे जो सिंधू जा सभु दोस्त तव्हां सां गॾु आहिनि। हेॾा कनैयो शेवाणी वठो आहे। कनैयो शेवाणी जा त लख लख थोरा आहिनि। हिन मूंखे हिन सभिनीनि सां गंढा सूत्रधार इहो ई आहे। सूत्रधार, हा, वाह साईं, पक्को सूत्रधार। त हेॾा कनैयो शेवाणी, हेॾा मां नारी लछवाणी वठो आहे, हेॾा ओम टहलियाणी पखी हा, पखी आहे। अॼु हिननि खे ॿुधो चङी तरह, पढ़ियो बि आहे। ऐं दिलीप लालवाणी, लाजवाब असांजो। इहे सभु तव्हां सां गॾु आहिनि। सभिनी दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि ऐं हिते बार बार ईंदा रहो ऐं असांजी। बिल्कुलु अचिबो ऐं ॿिए दफ़े अची करे तव्हांखे ॿियो सरप्राइज़ कबो, छोकी मां सिंधी गीत बि सुठा ॻाईंदी आहियां। अरे वाह 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 वाह। बिल्कुलु। हाणे अॼु जोर करे मां कल्ह न ॿुधायो कि थोरो हिन वक़्तु गलो ठीकु न पियो हले, पर हाणे तव्हां हे बंदि कंदा त तव्हांखे हिकिड़ो गीत ॿुधाईंदमि। ॿिए दफ़े हिते अची करे पंहिंजो गज़ल ॻाए करे या गीत ॿुधाई बि तव्हांखे सिंधी में। ठीकु आहे। असांजूं घणियूं घणियूं शुक्राना। हा, असांजी मुबारक।